अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त शहबाज़ शरीफ़ मुंहुं ते फ़ौज ख़िलाफ़ ॻाल्हाइण जो इल्ज़ाम लॻायो आहे, पर फ़ौज ख़िलाफ़ त शहबाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ ॻाल्हाईंदा आहिनि। मीर जाफ़र ॿिए कंहिंखे न, पर शहबाज़ शरीफ़ खे चवंदो आहियां, मुंहिंजे हुकूमती दौर में नरेंद्र मोदीअ खे पाक फ़ौज ख़िलाफ़ ॻाल्हाइण जी जुरत न थींदी हुई। हुननि जी हुकूमत में भारत 20 मीडिया हाउस ठाहे पाक फ़ौज खे निशानो बणायो आहे। जहलम में जलसे खे ख़िताब कंदे पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त भारत जाली ख़बरुनि ज़रिए पाक फ़ौज ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे निशानो बणायो। 22 करोड़ अवाम जे वज़ीर आज़म खे साज़िश तहत हटाए वियो। अॼोको जलसो इम्पोर्टेड हुकूमत ख़िलाफ़ रेफरेंडम आहे। क़ौम परॾेही साज़िश ऐं धमकियुनि खां डिॼण वारी नाहे। चयो हुयो त इक़्तिदार खां ॿाहिरि अची वधीक ख़तरनाक साबित थींदुसि। हाणे 20 लख न, पर 25 लख माण्हू इस्लामाबाद ॾांहुं मार्च कंदा। इमरान ख़ान जो चवणु हुयो त आसिफ अली ज़रदारी जॾहिं गिदड़ जी मौत ईंदी आहे त शहर जो रुख़ कंदो आहे। आसिफ अली ज़रदारी ऐं उन जो पुटु तयारु रहनि, जल्द सिंध अची रहियो आहियां। सिंध वासियुनि खे आसिफ अली ज़रदारी खां आज़ादु कराईंदुसि। आसिफ अली ज़रदारी लॉन्चनि ज़रिए लुटियल पैसो ॿाहिरि मोकिलियो आहे। अयान अलीअ खे उन अकाउंट मां पैसा वञी रहिया आहिनि, जंहिं अकाउंट मां बिलावल खे पैसा वेंदा आहिनि। इमरान ख़ान चयो आहे त हिननि खे पहिरीं ॿुधाए चुका आहियूं त इक़्तिदार खां ॿाहिरि अची वधीक ख़तरनाक साबित थींदुसि। वज़ीर आज़म हाउस में बंदि हुयुसि ऐं मुंहिंजो वज़न बि वधी वियो हुयो। तहरीक इंसाफ़ मुल्क जी वॾी जमात बणिजी चुकी आहे। कराची, पिशावर, लाहौर ऐं जहलम में सभ खां वॾा जलसा कया आहिनि। चोरनि जूं जमातूं गॾिजी बि वञनि तॾहिं बि मीनार पाकिस्तान में जलसो नथा करे सघनि।